नाज़रीन, डीसी ऑफिस शिकारपुर में मिनिस्टर एनर्जी ऐं एमपी इम्तियाज़ अहमद शेख साहब जी डीसी शिकारपुर सां हिकु अहम गॾिजाणी थी आहे। वधीक तफ़सील वठूं था असांजे सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर में अवां खे तफ़सीली ख़बर ॾियूं पिया। डिप्टी कमिश्नर ऑफिस शिकारपुर में मोहतरम इम्तियाज़ अहमद शेख ऐं डिप्टी कमिश्नर पारां शहर जे मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे उहिदेदारनि सां शहर अंदरि गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन मुतलिक़ अहम गॾिजाणी थी। मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे मेंबर पाण में हिकु कमेटी ठाहे शहर अंदरि गैर क़ानूनी तौर कब्ज़नि जा तफ़सील रिपोर्ट ठाहे डिप्टी कमिश्नर वटि पेश कंदा त जीअं सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि गैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म कराए सघजनि। इम्तियाज़ अहमद शेख डिप्टी कमिश्नर चयो त शहर अंदरि बाज़ार, रोड ऐं सब्ज़ी मार्केट अंदरि जेके ज़ाहिर इंक्रोचमेंट आहे उनखे बर वक्त ख़त्म किया वञे ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकार समूरे शहर अंदरि गैर क़ानूनी कब्ज़नि जी निशानदाही करे जल्द खां जल्द रिपोर्ट पेश कनि त तमाम स्कूल, पार्क, कब्रिस्तान ऐं इस्पताल अंदरि थियल कब्ज़ा जल्द खां जल्द ख़ाली कराया वञनि ऐं तमाम इंक्रोचरनि खे पिणु नोटिस जारी कया विया आहिनि त जीअं उहे ॾिनल वक़्त ताईं पाण कब्ज़ो ख़ाली कराए सघनि। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकारपुर।